जी सखर जे रवासन लाइ हिकु हाकारी ख़बर साम्हूं आई आहे ऐं मेयर सखर ऐं SSP सखर तरफ़ां सेफ सिटी प्रोजेक्ट जो इफ़्तिताह कयो वियो आहे। इन सां गॾु कराची खां पोइ ई चालान वारो निज़ाम बि मुतारिफ़ कराइण जो ऐलान कयो वियो आहे। अचो मेयर सखर ऐं SSP सखर सां ॻाल्हि ॿोल कयूं त हिन सेफ सिटी प्रोजेक्ट में केतिरियूं कैमराऊं आहिनि, केतिरियूं कैमराऊं किथे किथे लॻणियूं आहिनि ऐं इहे इन जे हवाले सां उन्हनि जी छा प्लानिंग आहे। अचो ॿिन्हिनि सां ॻाल्हि ॿोल कयूं, यानी मेयर सखर ऐं SSP सखर सां ॻाल्हि ॿोल कयूं। इन सां गॾु जेके शहरी आहिनि या वापारी आहिनि उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कयूं त हू सेफ सिटी प्रोजेक्ट खे कीअं पिया ॾिसनि। सेफ सिटी प्रोजेक्ट का आज संग बुनियाद रख दिया गया है, पहला कमरा लगा दिया गया है। इससे इंशाल्लाह बहुत इम्प्रूवमेंट आएगी। पूरे सखर के अंदर मॉनिटरिंग, सर्वेलियंस, इम्प्लीमेंटेशन तमाम तर चीज़ों में इंशाल्लाह एक बेहतर इसका एस्पेक्ट होगा। तकरीबन पहले फेज़ में 160 फिर बढ़ते जाएंगे, इमीडिएटली 160 और पहला कैमरा अल्हम्दुलिल्लाह इंस्टॉल हो चुका है। देखिए सेफ सिटी प्रोजेक्ट जो है वो हम उसको इनिशिएट तो कर दिया गया है। ई चालान को थोड़ा सा टाइम लगेगा क्योंकि जैसे ही तमाम कैमरे जो हैं वो इंस्टॉल हो जाएंगे फिर उनमें ये सिस्टम इंस्टॉल किया जाएगा और उसमें हमने DIG ट्रैफिक कराची सर DIG पीर मोहम्मद शाह साहब से भी हमने उसमें हेल्प ली है और IG ऑफिस से हमें पूरी टेक्निकल टीम उसमें आएगी ताकि हम ई चालान का सिस्टम प्रॉपर्ली यहाँ पर इम्प्लीमेंट करेंगे, जिसमें होम मिनिस्टर साहब का स्ट्रिक्ट उसमें हमें डायरेक्शन है और नासिर शाह साहब की उसमें हमें डायरेक्शन हैं कि हमने ये करना है इसमें ई चालान के हवाले से। जी 170 के करीब तो सखर तहसील में हम लगाएंगे, फिर रोड़ी तहसील है, पनवाकिल तहसील है, वहाँ पे फिर लगेंगे 100 से ज़्यादा वहाँ पे लगेंगे और 100 से ज़्यादा हमें पनवाकिल में लगेंगे। तो 170 के अराउंड इधर है, लेकिन ये फिक्स नंबर नहीं है। इसमें हम देखेंगे कि अगर हम समझते हैं कि मजीद हॉट स्पॉट्स पे लगने चाहिए तो उसमें इनहेंस किया जाएगा। जी मैं समझता हूँ कि उसमें काफ़ी हद तक आपको कमी नज़र आएगी। जैसे अभी कोई भी क्राइम होता है उसकी डिटेक्शन के हवाले से हम मुख्तलिफ दुकानों में, लोगों के घरों में, वहाँ पे जाके हम CCTV फुटेजेस कलेक्ट कर रहे होते हैं। तो इसमें यह होगा कि हमारे पास अपना एक ऑर्गेनाइज मैकेनिज्म होगा जिससे हम इसमें हेल्प लेंगे और इंशाल्लाह ताला उसमें हमें फ़र्क नजर आए। सखर इस वक्त क्राइम की लपेट में है। इंशाल्लाह मैं समझता हूँ कि वो क्राइम पे कंट्रोल होगा, पुलिस भी अपनी कारकर्दगी दिखाएगी और इंतज़ामिया बिल्कुल अलर्ट रहेगी और हमें भी जो है ना सेफ सिटी को जो है ना फ़रोग देने की ज़रूरत है क्योंकि ये हमारा सिंध का तीसरा बड़ा शहर सखर है। अगर हम इस चीज़ को खुद जो है इस पर नहीं उस पर मॉनिटर करेंगे तो ये हमारे लिए बदकिस्मती होगी कि हम इसको ओबे ना करें। हमें ज़रूर इस चीज़ को जो है ना फ़रोग देना चाहिए और हमें सेफ सिटी को जो है ना बिल्कुल हमें अच्छी उम्मीदें रखनी चाहिए कि इससे हमारा सखर बहुत बेहतर हो जाएगा और क्राइम कंट्रोल हो जाएगा। शहरी खे फ़ाइदो ईअं थींदो कि 70% लिखी वठो त इंशाल्लाह जराइम में कमी ईंदी, माण्हू खे शौर ईंदो हलण जो। छो कैमरे यख जेकी आहे जो ज़िला काउंसिल तरफ़ां पंहिंजो मेयर सखर तरफ़ां इहो इक़दाम खयो हुयो। इंशाल्लाह हिनमें वधीक हिकिड़ो सखर जी आवाम खे, सखर जे रहण वारनि खे ॾाढो सुख मिलंदो इंशाल्लाह। अगरि ॾुआरी खे ख़बर आहे कि साम्हूं हिकिड़ो पुलिस ॾिसी रही आहे। सेफ सिटी प्रोजेक्ट जेको आहे या असलान शेख मेयर सखर ऐं SSP सखर जी जेका ऑप्शन सां इहो शुरू थियो आहे। सभ खां पहिरियों कराची हैदराबाद खां पोइ सखर में शुरू थियो आहे। इन ते जेके सखर में वधंदड़ जराइम जेके ॾोह थियनि पिया उन्हनि ते कंट्रोल थींदो, उन में वाज़िह नज़र ईंदो त बाबा हे केरु ॾुआरी आहे। त ॾिसो ही जेको आहे जेके बि हिते जनरल पब्लिक आहे उन्हनि जे लाइ जेको आहे ही अहिड़ो हिकिड़ो जेको आहे इनिशिएटिव आहे जंहिंमें तव्हां ॾिसो था पिया त मुख़्तलिफ़ जेके हादसा थींदा आहिनि, क्राइम थींदो आहे, क्राइम खे जेको आहे कंट्रोल करण जे लाइ हिते ही जेका इंस्टॉल कराई वई आहे मेयर साहब जेको आहे ही इनिशिएटिव वरितो आहे, डिस्ट्रिक्ट जेको आहे एडमिनिस्ट्रेशन वरितो आहे, तंहिंमें इंशाल्लाह जेको आहे जेके बि मिसहैप क्रिएट थींदा आहिनि उहे अलाह जे करम सां जेको आहे हिन सां काफ़ी जेको आहे माण्हुनि खे फ़ाइदो थींदो। तमामु सुठो प्रोजेक्ट आहे। ॾिसो पहिरियों जेको सखर में सिटी में जेके वारदातूं थींदियूं, दुकानदार त माण्हू परेशान थींदा, कैमराउनि जी रिकॉर्डिंग कढी ॾियो फलाण ॾियो। हाणे जेको बि क्रिमिनल इंटर थींदो सिटी में या सिटी खां ॿाहिरि वेंदो उहो सभु हिन में प्रोजेक्ट में जेको नज़र अचे थो कैमरानि में, इहो हिकु तमामु सुठो प्रोजेक्ट आहे। इहो अचणु खपे ऐं जी जेको आहे लॻण सां सखर शहर जे तमामु जेको हालात बहितर थींदा और जेके क्राइम थियनि था पिया उन ते इंशाल्लाह ताला कंट्रोल थींदो। और ॿी गुज़ारिश आहे असां SP साहब खे, जेके छोकिरा वन व्हीलिंग करनि था पिया उन्हनि खे तव्हां थोरो सख़्ती कयो, ॿार किरनि था पिया, हिते वॾा एक्सीडेंट थींदा, थोरो उन लाइ तव्हां इक़दाम कयो। मेयर सखर बैरिस्टर असलान इस्लाम शेख ऐं SSP सखर अज़हर मुग़ल जूं ॻाल्हियूं जो चवणु आहे त जल्द सखर में सेफ सिटी प्रोजेक्ट मुकमल कयो वेंदो, जंहिं तहत सखर रोड़ी समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कैमराऊं नस्ब कयूं वेंदियूं, जंहिंसां जेका बदअमनी जी सूरत हाल आहे उन ते ज़ाब्तो ईंदो। इन गॾु ई चालान बि मुतारिफ़ करायो वेंदो त जीअं शहरियुनि खे ट्रैफ़िक कानून जी पासदारी खे यकीनी बणायो वञे। इन गॾु सखर जे शहरियुनि
ताजिरनि जूं बि तव्हां ॻाल्हि ॿुधियूं जो चवणु आहे त हिन सेफ सिटी प्रोजेक्ट सां सखर में जेका बदअमनी आहे फुर चोरी वारियूं जेके वारदातूं आहिनि उन्हनि में बि इम्कानु आहे त वाज़े घटिताई थींदी ऐं शहरनि जो जेको देरीना पुराणो मुतालबो आहे त शहर में अमन अमान जी सूरत हाल बहाल कराई वञे उन में ख़ातिर ख़्वाह नतीजा ॾिसण में ईंदा। कैमरामैन हयात खोखर सां गॾु फारूक सुमरो, टाइम न्यूज़, सखर।